नासिर हैदराबाद में पुलिस बिन अलग अलग मुबैना मुक़ाबलनि में एक ॾोहारी खे मारण ऐं हिक खे ज़ख़्मी करण जी दावा कई आहे। अपडेट वधीक मालूम कंदा सलीम मल्ला खां। जी सलीम। जी बिल्कुल, हैदराबाद पुलिस ब अलग अलग पुलिस मुक़ाबलनि जी दावा कई है, जंहिंमें हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे जॾहिं हिक खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे हथियार हथ कया विया आहिनि। कासमाबाद जे अलमदार चौक वटि जेको आहे पुलिस खे इतला मिलियो त 5 जेके ॾोहारी आहिनि उहे मौजूद आहिनि, जंहिं ते जीअं ई भिटाई नगर पुलिस पहुती त ॾोहारियुनि फायरिंग शुरू कई। पुलिस जी जवाबी फायरिंग में हिकु जेको ॾोहारी आहे उहो ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल पहुचायो वियो त हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो। फोती जी सुञाणप रहीम यार खान वासी फरहान मक़बूल जे तौर ते थी आहे। पुलिस मुताबिक़ जवाबदार 12 खां वधीक संगीन ॾोहनि में मुलविस हुयो, जॾहिं त ॿियो जेको पुलिस मुक़ाबला हो नसीम नगर जी हद में थियो आहे, जंहिंमें अब्दुल्ला चांडियो नाले जेको ॾोहारी आहे उहो ज़ख़्मी थियो आहे। उनखे जेको ज़ख़्मी थियल ॾोहारी आहे उन वटां चोरी थियल मोटरसाइकिल ऐं पिस्टल बि बरामद कयो वियो आहे। जी सलीम, अपडेट का आगाह करण जे लाइ महिरबानी अव्हां जी।